पहिरियों हूंदी आहे साइंटिफिक नोटेशन, असांखे उहा सिखणी पवंदी। ठीकु आहे, साइंटिफिक नोटेशन। हाणे साइंटिफिक नोटेशन छा आहे, उनजी ज़रूरत छो पवंदी आहे सम्झो। जीअं वेट ऑफ अर्थ, माना जेका अर्थ आहे उनजो जेको वेट आहे, यानी कि जेको उनजो जेको वज़न आहे, ठीकु आहे, उनजी उहो आहे 6 जे अॻियां 24 ज़ीरो ॾियूं, यानी 6 हे 3 हे 6 थी विया, हे 9, ईअं असां ॾींदा हलूं 24 ज़ीरो। ठीकु आहे, हाणे इहो छा आहे, किलोग्राम। हाणे इहो एतिरो जेको आहे सो एतिरा केजी इहो अर्थ जो वज़न आहे। हाणे असां ईअं जेकॾहिं लिखंदासीं 24 ज़ीरो आहे त असांजो सॼो ॾींहुं लॻी वेंदो। पोइ असां हिनखे छा कंदा आहियूं, हिनखे नंढड़ो करे लिखंदा आहियूं। उन नंढड़े करे लिखण खे पाण चवंदा आहियूं साइंटिफिक नोटेशन। हाणे हिनखे असां छा कंदासीं, 6 जे अॻियां ज़ीरो ॻणींदासीं, 24 आहिनि न, मल्टीप्लाइड बाय 10 रेज़्ड पावर 24। हे ॾिसो हेतिरे में अची वियो। हे त 24 आहे। जेकॾहिं मिसाल 50 ज़ीरो हुजनि, असांजो त पेज भरिजी वेंदो। मिसाल वठूं, जेकॾहिं हीअं हुजे 7 अॻियां 50 ज़ीरो हुजनि त असां छा कंदासीं, 7 × 10 रेज़्ड पावर 50 हीअं लिखी छॾंदासीं। ठीकु आहे, हिकु शइ त इहा, हे आसान आहे बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु आसानी सां करे सघो था पिया। ॿियो जेको साइंटिफिक नोटेशन आहे, उन में उनजो उसूल हूंदो आहे त ॾहाई जेका आहे उहा हिकु अंग खां पोइ हुजे। माना जेकॾहिं हीअं लिखियलु हूंदो 579.38, त हाणे इहो साइंटिफिक नोटेशन न आहे। साइंटिफिक नोटेशन जे लाइ ज़रूरी आहे त ॾहाई हिते हुजे, यानी इहो हीअं हुजणु खपे 5.7938। ॾहाई खां पोइ हिते घणो अंगु आहे, हिते हिकिड़ो अंगु आहे। ठीकु आहे, किथे बि हुजे ॾहाई खां पोइ तव्हां हिकिड़ो अंगु उते अची ॾहाई खणी ईंदो। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि असांजी बादशाही त न, हे 599 रुपया 79 रुपया हुया, असां हुनखे 5 रुपया ऐं बाक़ी पैसा करे छॾियोसीं। सो ॾहाई जॾहिं बि, हाणे यादि रखी छॾियो, ॾहाई जॾहिं बि लेफ्ट साइड ते वेंदी, ठीकु आहे, काॾे वेंदी, लेफ्ट साइड ते, त असां चार्ज कहिड़ी ईंदी, प्लस चार्ज ईंदी। कीअं, ॾिसो ॾहाई ॿ अंग हेॾे शिफ्ट थिया आहिनि, असां छा कंदासीं, ज़रब ॾेई करे 10 रेज़्ड पावर 2 खणी छॾंदासीं। 10 रेज़्ड पावर 2 जो मतिलबु आहे 10 जे मथां 2 पावर। हाणे 10 जे मथां पावर जेकॾहिं असां सॉल्व कयूं, तव्हां ख़बर आहे 2 पावर आहे, त हिन मतिलबु आहे 10 ॾहनि सां ज़रब थी वेंदा, घणो थी वेंदो, 100। हाणे जॾहिं बि तव्हां हिनखे 100 ज़रब कंदो, तव्हां सिखी आया आहियो 5.7939, हिनखे जेकॾहिं 100 सां ज़रब कंदो त ॾहाई ॿ अंग हेॾे अची वेंदी, 579.39 सॉरी 38। ॾिसो, हे तव्हांजो सेम जवाबु अची वियो जेको तव्हांजो हिते हुयो। ठीकु आहे, पर हे स्टैंडर्ड तरीक़ो न आहे। स्टैंडर्ड तरीक़ो लिखण जो छा आहे, ॾहाई खां पोइ हिकु अंगु हुजे, ॾहाई किथे बि हुजे असां शिफ्ट करे हिकु अंग खां पोइ खणी ईंदासीं। ठीकु आहे, हाणे मिसाल वठूं था पिया, ॿियो तव्हांजो दर्जो आहे 0.00079338। ठीकु आहे, हाणे हिन में ॾिसो ॾहाई हिते आहे, ॾहाई खां पोइ ज़ीरो न हुजणु खपे, माना ॾहाई जे लेफ्ट साइड ॾों हिकिड़ो अंग मां मुराद आहे, या हिकु हुजे, या 2, या 3, या 4, 5, 6, 7, 8, 9, इन्हनि मुंहिंजो कोई अंग हुजे। हाणे असां ॾिसंदा त हे बि ज़ीरो, हे बि ज़ीरो, हे बि ज़ीरो, हिते हे 7 आहे, माना हिते असां ॾहाई रखी सघूं था। सो असां ॾहाई खे जंप खाराए हिते खणी ईंदासीं। ठीकु आहे, सो असांजो हे थी वेंदो 7.938। हाणे ॾहाई घणा अंग शिफ्ट जंप खाधो या शिफ्ट थी, 1, 2, 3, 4, हे 5। ठीकु आहे, सो असां हिनखे छा कंदासीं, मल्टीप्लाइड बाय 10 रेज़्ड पावर, हाणे -5 थी वेंदो। ठीकु आहे, छाजे करे -5 थी वेंदो, छो जो ॾहाई काॾे मूव थी, राइट साइड ते। जॾहिं बि ॾहाई राइट साइड ते मूव थींदी त 10 जे मथां पावर छा ईंदो, माइनस में ईंदो। जॾहिं बि लेफ्ट साइड ते मूव थींदी त 10 जे मथां पावर छा ईंदो, प्लस ईंदो, जीअं असां उहो हिते कयोसीं। ठीकु आहे, हिते ॾिसो लेफ्ट साइड ते मूव थी न, यानी कि हेॾे आई हुई, ईअं खणी चऊं त लेफ्ट साइड ते मूव थियण सां अंगु नंढो थींदो आहे, त असां ओतिरी हेॾे फेवर थींदा आहियूं, ॾींदा आहियूं, माना 100 सां ईअं ज़रब करे छॾंदा आहियूं। हाणे हे हुयो ॾहाई वञी करे ईअं सम्झ त 100 हिसो, 1000 हिसो, माना ईअं एतिरो वञी करे हुयो। असां हुनखे छा कयोसीं, असां 7 में खणी आयासीं। ठीकु आहे, हे माना हेॾो वारा रुपया हूंदा आहिनि, रुपयो पूरो न आहे, पैसा बि पूरा न आहिनि, वरी हुनखे 1000 हिसनि में विरायोसीं, वञी असां हुनखे 10,000 हिसनि में, लखनि में विरायोसीं, तॾहिं वञी असांजी ॾहाई आई। बहरहाल इहो उसूल यादि रखी छॾियो। हाणे इन जी तव्हां प्रैक्टिस कंदा वेंदो, तव्हां लाइ ईज़ी थींदो वेंदो। अञा ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, बिल्कुलु तव्हांजो इनशाला क्लियर थी वेंदो। ठीकु आहे, हाणे मिसाल वठूं था पिया, ठीकु आहे, हाणे असांखे हिनखे साइंटिफिक नोटेशन में लिखणो आहे, त असांखे ख़बर आहे ॾहाई खां पोइ हिकु अंगु हुजणु खपे। ॾहाई खां पोइ 1, 2, 3, 4, 5 अंग आहिनि। हे बेसिकली ज़ीरो हेॾो कम जा न हूंदा आहिनि, भली 5 ज़ीरो हुजनि। ठीकु आहे, 1, 2, 3, 4, 5। हाणे 5 अंग हेॾो आहिनि, असां चाहियूं था ॾहाई हिते अचे, सो ॾहाई असां जंप खाराए किथे खणी ईंदासीं, हिते असांजो दर्जो थी वेंदो 5.693473। हाणे हितां ॾहाई ख़तमु थी वेंदी। ॾहाई घणा अंग जंप खाधो, 1, 2, 3, 4 अंग। सो असां मल्टीप्लाइड बाय 10 रेज़्ड पावर छा लिखंदासीं, 4 लिखंदासीं। ठीकु आहे, हाणे प्लस जो 4 छो जो ॾहाई हेॾे आई। हाणे इतो ई वरी जेकॾहिं असां हिनखे वापसि जेकॾहिं हेॾे मटाईंदासीं, 56934
4.73 हाणे ॾाई हितां खां हेॾे आई त 10⁻⁻⁴ थी वेंदो। मिसाल जेकॾहिं ईअं शिफ्ट दर्जो हे मिलियल हुजे असां हिनखे हीअं में बदिलायो छो जो हे 5 रुपया हुया बाक़ी पैसा हुया असां हुनखे बदिलायो त 56,934 में सो -4 कंदासीं। ठीकु आहे। हाणे -4 जो मतिलबु छा आहे हिकु त -4 जो मतिलबु आहे अच्छा हितां जेकॾहिं तव्हां ख़तमु कयो न हिते हाणे 10⁻⁴ अची वेंदो। जेकॾहिं मथे खणी वेंदो त 10⁻⁻⁴ जेकॾहिं हेठि वंड में ज़रब में रखंदव त 10⁻⁻⁴ हेठि रखंदव 10⁻⁴ हाणे 10⁻⁴ जो मतिलबु आहे 10 पावर 4 आहे सिंपल रेज़्ड पावर मणे ईअं चइबो आहे। ठीकु आहे। सो 10 खे 10 सां असां घणा दफ़ा ज़रब कंदासीं 4 दफ़ा। जॾहिं 10 खे 10 सां 4 दफ़ा ज़रब कंदासीं असां छा जवाबु अची वेंदो 10,000 अची वेंदो। हाणे हिनखे जेकॾहिं 56,934.73 इनखे जेकॾहिं असां 10,000 सां वंड कयूं त असांखे ख़बर आहे त ॾाई वंड करण जे करे ॾाई घणा 4 अंग हेॾे शिफ्ट थींदी। ॾिसो 5.693 साॻियो हे अची वियो जवाबु। ठीकु आहे। सो असां जेकॾहिं ॾाई हेॾे शिफ्ट कंदाऊं 10⁻⁻⁴ ॾींदाऊं त उनजो कटे सटे को बि फ़र्क़ु न पवंदो आहे। बहरहाल इहो असांजो स्टैंडर्ड तरीक़ो आहे। हाणे असां लॉगरिथम ते हलंदासीं। असां छा कंदासीं पहिरियों नंबर जेका एक्सरसाइज़ आहे उहा हल कंदासीं। ठीकु आहे। मां तव्हांखे खोले ॾेखारियां थो। हाणे हे साइंटिफिक असांजी नोटेशन आहे। ठीकु आहे। साइंटिफिक नोटेशन जो तरीक़ो तव्हांखे ख़बर आहे मां सम्झायां हाणे जीअं 0 पॉइंट हिते जेकॾहिं ॾिसो 0.0057 आहे। हाणे असांखे ॾाई किथे खणी अचणी आहे उहो हिते खणी अचणी आहे 5 पॉइंट। हाणे घणा अंग 1 2 3 4 5 6 7 अंग शिफ्ट थी विया सो असांजो हे थी वेंदो 5.7 मल्टीप्लाइड बाय 10⁻⁻7 7 अंग शिफ्ट थी विया न हे ईअं लिखिजी वेंदो। ठीकु आहे। हिते तव्हां ॾिसी सघो था पिया वेट ऑफ अर्थ 6 उनखां पोइ घणा ज़ीरो आहिनि 24 ज़ीरो आहिनि सो असां 6 मल्टीप्लाइड बाय 10 असल में हीअं आहे 6 अॻिते 0 0 ॾाई आहे उहो हिते हाणे ॾाई जेको आहे 24 अंग हिते शिफ्ट थी अचे। ठीकु आहे। सो असां 6 × 10⁻⁻ हाणे हिते उहो हिते ॾाई आहे। ठीकु आहे। असां पर लिखण जी ज़रूरत न आहे या 6.0 लिखी करे भली 10⁻⁻ छा लिखंदव छो जो करे लेफ्ट ते शिफ्ट थी आई न 24 लिखंदोसि। ठीकु आहे। हाणे इहो साइंटिफिक नोटेशन हुयो। हाणे तव्हां हिनजी पहिरीं एक्सरसाइज़ हल कंदव हे। ठीकु आहे। राइट फॉलोइंग नंबर्स इन साइंटिफिक नोटेशन। हाणे 68.75 आहे 68.75 हाणे ॾाई खां पोइ 2 अंग आहिनि असां सिर्फ़ु हिकिड़ो अंग हेॾे शिफ्ट कंदासीं त इहो थी वेंदो 6.875 मल्टीप्लाइड बाय 10 थी वेंदो 10⁻1 लिखण जी ज़रूरत न आहे। ठीकु आहे। हिन में ॾिसो ॾाई जॾहिं 4 अंग आहिनि 3 अंग हेॾे शिफ्ट कराईंदासीं। हाणे हिनजी मां पिक्चर कढी मोकिलियांव थो। हे 28 सवाल जेके आहिनि मूंखे तव्हां हाणे जो हाणे साइंटिफिक नोटेशन में लिखी ॾेखारियो त पोइ पाण अॻिते हलूं था।